न्यापो जे सभिनी सब्सक्राइबर्स ऐं वेल विशर्स खे ईंदड़ फेस्टिवल्स जूं वाधायूं हुजनि. Greetings to all our friends and well wishers for all the coming festivals. Veena Shringi is a writer, a poetess, and a senior broadcaster. She has to her credit more than 25 books acclaimed globally. Her poetry book, Silent Path, and short story book translated by Dr. Vinod Asudani are available on Amazon. She's a member of Delhi Sindhi Academy and convener of Literary Committee. Besides that, she was also on advisory board of NCPSL for 3 terms and was also on Sahitya Academy Sindhi Advisory Board for 5 years, giving her expertise. Her first book was awarded by Central Hindi Directorate CHD Education Department. The book was also included in the exhibition of World Book Fair at Moscow and also translated 3 children's books for NBT. Veena Shringi has received Lifetime Achievement Award from Sahitya Academy for her work for children's book. Her 3 books second edition has been published in Sindh, Pakistan. She has also attended Sana Conference in Washington DC and also presented paper at UK and also presented paper on Sufi poet Sachal Sarmast at Karachi International Sachal Congress. She has been awarded Gold Medal by Ram Panjwani Cultural Trust and also has been awarded Dr. Harumal Sadarangani Gold Medal. She has curated several exhibitions on Sindhi culture and civilizations. Besides that, she has also presented fashion show at Sindhi Sammelan, Orlando, USA. She actively works towards the cause of Sindhi language and literature, and with happiness shares that she has uploaded 182 videos towards the same cause on her YouTube channel Now Nyapo, and is a paper writer on subject Pains of Partition. भूली सदी का मध्य से विराने बाद जो सफर तय करने जश्न आज़ादी जो दिन 15 अगस्त जो जश्न भारतवासी मनाए. मुनी सदी बाद में एक तत्व अखंड भारत के ॿिनि हिस्सनि में खिमी धार करण वाले दर्द मां गुज़री रहियो आहे. पंहिंजे धरतीअ खां ऐं अबालनि पखनि खां धार थियण जी पीड़ा जेका असांजे वॾनि भोगी तंहिं दर्द अखियुनि में ओसीड़े ऐं दिलनि ते किरंदड़ ख़ुश्क लुढ़कनि सां उन्हनि पंहिंजे वॾियुनि ॿारनि तालीमी इदारनि आस्थाननि कारखाननि महिला माण्हुनि ऐं हामिलियुनि खे कुल्फ ॾे इन आस में निकिता त ही विरानो आरज़ी आहे. असीं वरी पंहिंजे ॿारनि पखनि ते भरंदासीं. इन इंतज़ार में ॿिनि पीढ़ियुनि ओसीड़े में प्राण था ॾिया. ख़ुदि असांजी पीउ जे ज़बान ते इहा आस हुई त ही हादसो आरज़ी आहे. इन आस में ॾाढे अबे अमर प्राण था ॾिया. असांजी नई पीढ़ी ख़ुदि इहो दर्द भोगे रही आहे. कंहिं बि ग़मी या जेका 3 पीढ़ियूं आहिनि असांजे कुटुंब जूं अॼु असां हुन विरानी जे दर्द मां गुज़री विया आहियूं. कंहिं बि ग़मी या ख़ुशी जे मौक़े ते घर जा सभु पंहिंजे असां पाण में मिली न सघिया आहियूं. के सिंध में आहे ऐं मुंहिंजी माउ हर महालक्ष्मी ते पलव पाईंदी हुई, प्रार्थना कंदी हुई त महालक्ष्मी ईंदड़ महालक्ष्मी जे ॾिण ते सभु गॾिजी करे तुंहिंजी पूॼा कंदासीं. पर उहो ॾींहुं सदन ज़िंदगी में कॾहिं कोन आयो. विरानी जे बारे में अमर जी माता कई दुखदाई दास्तान ॿुधा. जीअं त संदसि वास्तो कराची सां हो त उते गाॾी खाते वारी एराज़ी जे हासिल जे वर करे उहे ज़िक्र कंदा हुआ. अमर ज़िक्र कंदी त उन पासे शीदी मकरानी जो है कराची में गाड़ी खाते में हूंदा हुआ ऐं वॾे तइदाद में कराची जा शहरी हिंदू जॾहिं
कंहिं कम सां कंहिं बैंक में पैसा कढाइण या सोन जेवर खणण वेंदा हुआ त उन्हनि खे छुरो हणी करे मारे छॾींदा हुआ। अहिड़े तरीक़े सां उन्हनि इहे ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जंहिंसां हिंदुनि में हिराश पैदा थियो। इहे विराने खां अॻु जी कुझु अर्से जी ॻाल्हि आहे। पंजाब एतिरी रथोचार सिंध में ॻाल्हि थी जेके वाक़िया थिया बि से हितां हिंद मां बिहार यूपी जेके लॾे माण्हू आया उन्हनि तरफ़ां तासुब जी बाहि भड़काई वई जिन खे महाजर चयो वेंदो। तिन तरफ़ां नफ़रत जा शोला भड़काइण लाइ ऐं हिंदुनि जे माल मिल्कियत ते ज़ोरीअ कब्ज़ो करणु ऐं महाजरनि तरफ़ां घरनि में बुरको पातल मायुनि सां ज़ोरीअ घर अची करे कब्ज़ो करणु ऐं वारनि वारदातुनि जो त सिंधी हिंदुनि खे दिलि शिकस्तो करे छॾियो। मूं आज़ादी जे मुजाहिद दिल्ली जे दादा दयाल सिंह बेदीअ जे विराने जे यादुनि ते इंटरव्यू कई। तिन नवाबशाह मां सिंधी सिखनि लोहारनि जे ट्रेन ते हमले जो ज़िक्र कयो जेको संदन यादगिरियुनि ते आधारित पंहिंजे चैनल लाहौर जे ख़ासि प्रोग्राम में रिकॉर्ड करे मूं दर्ज करायो आहे तारीख़ जो उहो हिसो जंहिंजो ज़िक्र सिंध जे हिकु सॼण पंजाबी तारीख़दान डॉक्टर इश्तियाक अहमद तरफ़ां नवाबशाह जे सिंधी सिखनि जे ट्रेन ते हमले जे बारे में आहे। डॉक्टर इश्तियाक अहमद तरफ़ां नवाबशाह जे सिंधी सिखनि जे ट्रेन ते हमले जे बारे में हिकु खूनी राय टाइटल से एक खूनी राय जे उनवान सां इन जी आर्टिकल जो मोहम्मद बख्श डायरी ज़िक्र कयो आहे। साल 1946 1946 का ये वाक़या है। नवाबशाह में हिंदू सिख जो थे बड़े तादाद में आबाद थे। नवाबशाह जी आबादी 100 सैकड़ों हिंदुनि जी हुई। विराने करे हिंदुनि खे पंहिंजे वतन जे बढ़नि खे खैराबाद करणो पियो। नवाबशाह के डिप्टी कमिश्नर महाजर मसूद जो हिंद से माइग्रेट करके पाकिस्तान पहुंचा था डरे वियो हो वो भलो उदास हो हिंदुनि सिखनि जे वेरी हो ऐं 47 में विरानो थियो ऐं नवाबशाह जे सिखनि मथां कहिड़ी क़यामत कढी। महाजर कमिश्नर मसूद सिखनि खिलाफ़ पाए मारे ॾिनी। नवाबशाह जे क़रीब आबाद पाड़े में लोहारनि सिखनि जो वॾो तइदाद आबाद हो। उन्हनि खिलाफ़ फसद जेको आहे फसाद कत्लो गारत जो मंसूबो जोड़ियो। सिखनि खे जॾहिं गरम हवा जो अंदेशो थियो त उन्हनि नवाबशाह मां गॾु पढ़ाइण जो इरादो कयो। गरीबाबाद जे सिखनि राति जो प्रोग्राम ॾिठो त असीं सभु हितां हिंदुस्तान मां लॾींदासीं। जनवरी 1948 जो वक़्तु आहे। सिखनि मथां कहिड़ी क़यामत कढी पई। नवाबशाह मां सुबुह जो सवेर रेल निकिरंदी। सखर जा हिंदू सिख आलिम अखियुनि सां शहर जे पंहिंजे घर भिटियुनि बाज़ार ऐं आस्थाननि खे नम अखियुनि सां अलविदा कंदे नवाबशाह रेलवे स्टेशन ते पहुता ऐं नवाबशाह मां जोधपुर वेंदड़ ट्रेन हुई ऐं मसूद अजहर रेलवे स्टेशन ते पंहिंजे ट्रेन जे ड्राइवर खे हुकुम ॾिनो त तूं ट्रेन नवाबशाह खां थोरो अॻु शकीफ़ा आबाद रोकिजे ऐं ड्राइवर जेको हो जॾहिं ट्रेन खे उते रोकियो त ट्रेन जे ॿिन्ही पासे खां डंगरी कंगारू खणी करे ट्रेन में घिरी पिया ऐं लोहारनि सिखनि जो कत्ले आम करे औरतुनि खे पंहिंजे कब्ज़े में करे गिणण लॻा। जेसिताईं फौज पंहिंजे हाउस खे उते जे हासिल जे साथो करे मासूमनि खे बचाए जेको आहे तेसिताईं कत्लो वार बेगुनाह जो मज़ाक़ ते नाम ते खून वहाए। दादा दयाल सिंह बेदी इन जो ज़िक्र कयो हो। चंदन घर में गुरु ग्रंथ साहिब रखियल हो। सिंध में हिंदू सिंधी जो वॾो तइदाद गुरु ग्रंथ जा पोइ लॻभॻि हुआ के पंहिंजे ॿार खे गुरुद्वारे जी सेवा में ॾींदा हुआ। इज़त आबरू बचाइण लाइ सिंध मां गॾु पलाण जो सिलसिलो शुरू थी वियो। आबरू बचाइण ख़ातिर पंहिंजे मथनि खे आलिम अखियुनि सां अलविदा करे मुसीबत जा माजल अणॼाण मंदिर तरफ़ निकिरी पिया। सिंधी पौधा हिंद में पाताऊं नई जान। सिंधी पौधा हिंद में पाताऊं नई जान।
ओरे खे जुगजी विया ॼमंदे थिया जवान सो सभु इज़त कान न त हटकण कंहिंखे पए आलिम अखियुनि सां पंहिंजी भुल भलादी खे आदता कयो भारत जी मुख़्तलिफ़ शहरनि जे कैंपुनि ऐं बैरकुनि में अची पनाह वरिती हिक तरफ़ वतन जो विछोड़ो ॿिए तरफ़ अणॼातल माहौल में ज़िंदगीअ जो अज़तनाक सफ़र विरानी वक़्तु जेका नौजवान पीढ़ी हुई 14-15 सालनि जी छोकिरा या छोकिरियूं जवानी उहे माणे न सघिया जंहिंखे जेको कुझु मिली वियो उहो कोड़ो वञणु शुरू कयो पोइ चाहे लोकल ट्रेन में खंड मिठा विकिरणु हुजे या पापड़ विकिरणु या कुंचो खणणु या को ॿियो कोड़ो असांजी मासी जेका आहे उन जूं धीअर चाल में सुबुह जो 5 बजे बॉम्बे मलाड में कॉमन बाथरूम में वञी करे उते पंहिंजे टॉयलेट ऐं बाथरूम मां फ्री थी करे म्यूनसिपालिटी जे नल ते पाणी भरे ईंदी लोकल ट्रेन में नौकरी लाइ निकिरंदियूं शिकारपुर में संदन शानदार घर नौकर चाकर किथे इहो शान शौकत ऐं फराक जो जीवन ॿिए तरफ़ विराने बाद मुंबई जे मलाड में जान जी ज़िंदगी इन तरह जी तकलीफ़ वारी ज़िंदगी मां हज़ारी सिंधी कुटुंब पीड़ा ऐं दर्द मां गुज़रिया अखियुनि ॾिठे इन दर्द ऐं ज़िलत खे उल्हासनगर में रहंदड़ शाइर ईश्वर आचल सिंध जे सिंधियुनि जे पंहिंजे धरती खां देखिजी निकिरणु ऐं दरबरस थियण ते हुन हिन तरह इज़हार आहे आऊं गाॾू आहियां पंहिंजी भूमि छॾे आयो आहियां जलावतनी जो ॾंढ तोखे चुकाइणो पवंदो तोखे बहाने को बहाने हलंदड़ लोकल ट्रेन में मारण जी असांखे आज़ादी ये शायद ईश्वर आचल ने अपने दर्द का दास्तान बयान किया है चौंदा आहिनि कुतो बि पंहिंजे कुर्ब सां सुने जलावतनी जी पीड़ा ऐं भोगना जो सफ़र असांखे नज़र ईंदो भाॼी असीं सिंधी पाण खे ॿुधायूं त दुनिया जे चूंड पुरुष में असीं मौजूदु आहियूं मुसीबत जा मारिया सिंधी हिंदू पंहिंजे धरतीअ खां जेके सिखी निकिता हुआ तिन जे दर्द ऐं पीड़ा आऊं यहूदियुनि में यहूदी हाँ मैं यहूदियों में यहूदी हूँ फिलिस्तीनियों में फिलिस्तीनी हूँ ऐ सिंधी है और मैं सिंधी हूँ दुनिया में मैं जहाँ कहाँ मौजूद हूँ दुनिया में मैं जिते किथे मौजूद आहियां पर किथे बि गुरबत थी आहियां सिंधियुनि जो त अॼु विरामो आग भी जारी है पार्टीशन सिंधियों का मां इन मौजूद ते बदमाश उन्वान ते कविता लिखी और राम ने तो 14 साल बनवास काटा लेकिन मेरा बनवास कभी पूरा हो मज़हब बदलाव सा संदन दर्द है पीड़ा का वोटर में को दाद फटिया सिंध में नहीं है सिंधी लड़कियों का हिंदुओं के अगवा करने हिंदू यानी हिंदू बच्चियों से जबरदस्ती जो है उनको उठा के ले जाना विरामो उन्वान तहत एक मैंने और कविता लिखी है जिसमें पार्टीशन के दर्द का है मैं उसकी एक लाइन सिर्फ कोट करूँगी सारी कविता में कि जब आप वहीदा और वीना में फर्क क्यों है तो वो भी औरत है तो आप उसका एक आदमी जो था उसकी बेटियां उठा के गए सिंध का वो मातम कर रहा था वही किसी को दर्द नहीं हुआ जजेस जो है पाकिस्तान के कोर्ट में जो है फतवा देते थे इस्लाम कबूल कर दिया नाबालिग लड़की है इस्लाम कैसे कबूल कर दिया दर्दीलो दातान बयान कयो आहे सदन पी विलाप करे रड़ी रहे हो कंहिंखे बि मदद दर्श कान मुंहुं मथे पिटो रहे हो हर को चवे राम रहीम रब मिले एक ये तो हम कह देते हैं राम और रहीम एक है लेकिन क्या उसके ऊपर हम मानते हैं राम रहीम रब मिले एक भला जी कहा रब मिले एक जो नारो बुलंद कयो था सफर मजहब की ना से हिंदू न्याणी सा छो भेदता हर इंसान में खून हिकिड़ो आहे सिंधी जो इहो गुनाह आहे जो सियासतदाननि जे घेर करे मज़हब के नाम पे बेगुनाह मजलूम सिंधियुनि के सजा होती है ये हमारे सिंधी नेताओं की बड़ी कमजोरी थी उन्होंने उस वक्त जो है अपनी आवाज़ नहीं उठाई हाय मुंडा चांदोकी छड़ी तू ही बुधाया अजबा है सिंधी एक बहुत बड़े शायर हमारे दिल्ली के थे इंटरनेशनल लेवल के कि वो कह रहा है कि जो मैं वहाँ चांदी छोड़ के आया था
क्या अभी भी वही चांदनी सिंध में मौजूद है? तो ये इसके जज्बात थे। कितने इंसान, कई इंसानी जिंदगियों ऐं कुटुंब तबाह बर्बाद थी विया। खुद असांजे कुटुंब खे भोगनाथ जे सफ़र मां गुज़रणो पियो। असांजो चाचो सिंध मां लॾे देहरादून, उतां आंध्र प्रदेश ऐं तुंगभद्रा प्रोजेक्ट जा उन्हनि ठेका कया। उतां रायचूर संदन सावित्री जेका असांजी चाची बि हुई ऐं मासी बि, उहा चिंताउनि में सिल जो मरीज़ थी पई ऐं उनजो 9 ॿार लखनि उन खां परे रखियो। ॿार जंहिंजो उन प्यार वीचार लखनि लाइ पियो रखियो, उन ॿार संदन धीअ रेखा गुज़ारी हुई ऐं हिकु ॿी धीअ जेका आहे हैंडीकैप थी वई ऐं पुटु जेको आहे मेंटली तवाज़ुन जेको आहे उनजो बिगड़ी वियो। हीअ त मूं कुझु हक़ीक़तूं अमां सां मञूं। अवां लाइ विराम, असांजे लाइ विरामो जारी आहे। आज भी पार्टीशन हमारे लिए है। विराए करे सब खां वधीक जंहिं जाति भोगियो आहे इहा आहे सिंधी जाति। असांजे भोगनाउनि जो सफ़र जारी आहे। जेसि ताईं सिंधी तहज़ीब, रीतुनि रस्मुनि ऐं जाति जे बारे में हर पार्टी जे सियासतदान जी ज़बान ते सिंधी माजा आहे। ही त मूंखे हक़ीक़तूं अवां सां मञूं। असां लाइ विरामो जारी आहे। विराए खां सभ खां वधीक जंहिं जाति भोगियो आहे इहा सिंधी जाति। असांजे भोगनाउनि जो सफ़र जारी आहे। जेसि ताईं सिंधी तहज़ीब, रीतुनि रस्मुनि ऐं जाति जे बारे में हर पार्टी जे सियासतदान जे ज़ुबान ते सिंधी मालदार आहिनि। दुनिया में हर जो जेको आहे ख़ूब कमाइनि था पैसा, इन बदिरां अज़ीम सॾता ऐं सिंधियुनि जी क़ुर्बानी जो ज़िक्र ऐं क़ौमी सतह ते भागीदारी हुअणु घुरिजे। सदाई